जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं पखो भरिसां भोला कलोड़ा में, जिते एक नौजवान बिस्तरे ते पियल आहे जेको 1 महीना अॻु फॉरेस्ट डिपार्टमेंट में ड्यूटी सरअंजाम ॾींदे उन जा कपिड़ा शाफ्ट में फासण ऐं बेल्ट में फासण जे करे उन सां ही हादसो पेश आयो, जंहिंजे करे हू बिस्तरे ते पियल आहे। इन जे वालिदेन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे। ॿेले खाते में बीठल हो, मज़ूर हो, कमु कंदे मुंहिंजो छोकिरो फाथो आहे। खणी वियासीं लाड़काणे, डॉक्टर लाड़काणे वारनि ले दवा कयो। वो कराची खणी विया, कराची उतरे मेरे 26-27 हज़ार छा अथसि उतरे कराची हो। जेको ख़र्चु मुंहिंजो हो, जेको मां पिनी सिनी व्याजनि ते वठी मां पंहिंजे बचे ते लाथो आहे। हाणे मूंखे उहा वसियत कान्हे का जो मां इलाजु करायां पुट जो। ख़ुदा वास्ते जेके मुंहिंजा वॾेरा ज़मींदार आहिनि, MN MP मूंखे ख़ुदा वास्ते मुंहिंजी मदद कनि। मूंखे उहो आहे, मां वेलो वेठो आहियां, वेलो खावां थो। भाउ जो एक्सीडेंट थी पियो, हिन में शाफ्ट खान में ॿेले खाते में कमु कंदा हुआसीं, कचा मुलाज़िम हुआसीं। हाणे इलाजु हले थो, लाड़काणे खणी वियासीं, लाड़काणे में जवाबु ॾिनो, खणी वियासीं कराची जना अस्पताल में। उन्हनि बि यकी आसरा इलाजु कराइनि, कुझु दवा ॾियनि पिया, कुझु वरी असांखे माना सरकारी, कुझु प्राइवेट, जेकी अलाए असां जेकी कर्ज़ बर्ज़ खयासीं उन में लाथोसीं। हाणे असांखे एतिरी वसत कोन्हे जो हिन जो इलाजु कराए सघूं। हाणे सरदारनि खे खे असां अपील था कयूं, असांजी हेल्प करे वञनि। इन जे वालिदेन ऐं भाइरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं दाऊं ॿुधियूं त असांजे भाउ खे ख़ुदारा हिन जो सरकारी सतह ते इलाजु कराए असांजे भाउ जी ज़िंदगी बचाई वञे। कैमरामैन ज़ुल्फ़कार मुगेरी सां गॾु अब्दुल वहीद मेयो, अवामी आवाज़ TV न्यूज़ पखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।